असांजो वॾो वालिद साहब वबला असां हुनजो ॿियो नंबर पुट आहियूं। हा नालो अजीबुल्ला आहे। अच्छा जी तव्हां घर में मौजूद न हुयो? असां मौजूद न हुया, असांखे 1.5 महीनो अॻु में असां घर कढी छॾिया आहियूं। हा थोरो मसइले जे करे थोरो पंहिंजो घर जो मसइलो थी वियो, चए पियो तव्हां घरवारनि खे तलाक ॾियो। असां चयो पिया कहिड़ी वजह जे करे ॾियूं, वजह का असांखे साबित करे ॾियो त असां हुन वजह जे करे तलाक ॾियूं। बाक़ी ईअं शरीयत ई हुकुम नथी ॾिए त तव्हां ॿिए वजह जे करे तव्हां तलाक ॾियो। नंबर त इहो कारो इल्मु बि कंदो या तावीज़ बावीज़ ॾींदो, मतां का अहिड़ो का अमल बमल करे छॾियो हूंदो, मतां ॿी का अहिड़ी शइ का थी वई हूंदी जंहिंजे करे हुनजो ज़हन कमु न कयो आहे। घरेलू मसइलो त कोन हुयो? घरेलू को बि मसइलो न हुयो, सभई ख़ुशि हुयासीं। हिकु ॾींहुं अॻु में मियां असदुल्ला पुलिस मोकिली, चए पियो दरवाज़ा 8 ॾींहं बंदि पिया आहिनि, अलाए कहिड़ी प्लान ॻाल्हि हूंदी, अलाए कंहिंखे मारे छॾियो हूंदा, घर जे चौधीवारी केरु थो ॾिसे, हाणे अलाह थो ॾिसे। चाचा इहा ॻाल्हि था करनि त बाबा राति जो 9 वॻे पुलिस वई आहे त पुलिस खे टोटा आया त पोइ बि अंदरि औरतुनि जो आवाज़ु आयो आहे त पोइ मथे न चढ़ो, असांजो पर्दो आहे। पोइ वला आलम अलाए आवाज़ु आयो आहे, अलाए वाक़िया ॾींहं अथई राति जो। हा राति जो, हा राति जो वई सुल्तानपुर पुलिस वई वाक़ई वारी राति। जी जी उहा मोटी आई वापसि? उहा मोटी आई, हुनखे सरोटा आया ऐं जंग बंग भॻी कए पुलिस वारे जी। पोइ पुलिस मोटी आई? न का बि कार्रवाई न कई। अच्छा जी ज़रूर पुलिस दरवाज़ा बंदि हुया या गिरफ़्तारी बि न कई कंहिंजी? गिरफ़्तारी साईं हाणे अंदरों हमरा वेठो आहे, ॿिन्हिनि हथनि में पिस्तौल आहिनि, केरु वेंदो? अॻु में बि इहो ई चाचे वारो मसइलो थी वियो, अॻु में बि ईअं घर में अंदरि दरवाज़ा बंदि करे पिस्तौल हथ में जले बीठा, पोइ बि पुलिस मोटी वई? हुन ॾिठा न हुया, अॻियां असां वारा ॿाहिरि उहे वेठा थिया, उन्हनि टोटा हया आहिनि, जेको सिरां टोटा आहिनि सभिनी इहे गॾिजी हया। दाख़िल न थियो, पर्दो आहे। हा औरतुनि जो आवाज़ु आयो त पर्दो आहे त पोइ पुलिस हटी वई।